जी बिल्कुलु। सेवण शरीफ़ लॻ इंडस हाईवे ते टंडो शहबाज़ी पुल भरिसां हथियारबंदनि मुसाफ़िर कोच खे रोके फुर कई, जॾहिं त फायरिंग दौरान कंडक्टर ज़ख़्मी थी पियो। तफ़सील मूजिबि लाड़काने खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच खे 8 हथियारबंदनि फ़ौरन असले जी ज़ोर ते रोके मुसाफ़िरनि खां रोक रक़म, ज़ेवर, मोबाइल फ़ोन फुर करे वरिता। मज़ामत करण ते कोच जे कंडक्टर ग़ुलाम मुर्तज़ा थेबो खे गोली लॻी, जंहिंखे फ़ौरी तौरु इस्पताल मुंतक़िल कयो वियो। कोच ड्राइवर इमरान मैसर मूजिबि फ़ौरन उन खां अॻु हिकु कार खे बि फुरियो हो ऐं जीअं ई संदसि कोच वाक़े वारी हंध ते पहुती त फ़ौरन फायरिंग शुरू करे ॾिनी। हिन ॿुधायो त पुलिस खे इतला ॾियण बावजूदि अहलकार वेझो मौजूदु हुजण जे बावजूदि मदद लाइ अॻिते न आया, जंहिं बैदि हथियारबंद आसानी सां फ़रार थी वियो। वाक़िबल इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे, जॾहिं त मुसाफ़िर वधंदड़ बदमनी ते गिणती जो इज़हार कंदे अख़्तियारनि खां फ़ौरी कार्रवाई ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन टीम सां गॾु रिपोर्टर अली बख्श सोलंकी, सेवण शरीफ़।